من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله. وقال الله تعالى في مقام آخر: أعوذ بالله من الشيطان الرجيم. قل أطيعوا الله وأطيعوا الرسول. صدق الله العظيم. وقال النبي صلى الله عليه وسلم: من أحب سنتي فقد أحبني ومن أحبني كان معي في الجنة، أو كما قال النبي صلى الله عليه وسلم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. سبھی دوست دل دی محبت سان صلاة شریف. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم. किताब फितरत के सरे वरक पर जो नाम अहमद रकम न होता। सुभान अल्लाह, बुलंद आवाज से। किताब फितरत के सरे वरक पर जो नाम अहमद रकम न होता, तो नक्शे हस्ती उभर न सकती, वजूद लोहो कलम न होता। ये महफिले कुन फका न होती, जो वो इमामुल उमम न होता।
जमीन होती फलक न होता, अरब न होता अजम न होता, तेरे गुलामों में भी नुमायां जो तेरा अक्से करम न होता, तो बारगाहे अज़ल से उनको, तो बारगाहे अज़ल से उनको खिताब खैरुल उमम न होता। अज़ीज़ान मुहतरम, बिरादरान मुकर्रम, बिलखुसूस मदरसा शम्सुल हिदायत लिल बनीन वल बनात जा मुहतमिम बिरादर मौलाना मोहम्मद अरशद खोड़ो साहब, हाफिज अब्दुल वासिक खोड़ो साहब, इन इदारे जा बानी हजरत मौलाना साईं कलीमुल्लाह खोड़ो साहब रहमतुल्लाह अलैहि, उन्हनि जी ख़िदमात खे जेकॾहिं बयान न कजे त इहा जेका ॻाल्हि रहिजी वेंदी। मस्जिद में मौजूद रिब मेहर शाह इन आस पास के इलाके जा जुर्रतमंद गैरतमंद रहवासियो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा बेहद एहसान है जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तवां खे अॼु जे हिन इज्तिमा में शिरकत जो मौक़ो नसीब फरमायो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे त अल्लाह ताला असां तवां जी अॼु जी इन हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। मुअज़्ज़िन जो कम नमाज जी तरफ सॾणा, ऐलान करना, अमल जी दावत ॾियणु। फजर जी नमाज जो टाइम थींदो आहे, सुबुह सादिक थींदो आहे, गरम बिस्तरो छॾे करे सर्दी हुजे गर्मी हुजे हर हाल में बेचारो बिस्तरे तां उथी वुज़ू करे मुअज़्ज़िन मस्जिद ईंदो आहे, लाउड स्पीकर खे खड़काईंदो आहे, हिन में साह हूंदो तॾहिं बि अल्लाहु अकबर जी सदा बुलंद कंदो, हिन में साह न हूंदो तॾहिं बि अल्लाहु अकबर जी सदा बुलंद कंदो। अमल जी तरफ दावत ॾींदो। मुअज़्ज़िन जो कम अमल जी तरफ दावत ॾियणा, मुअज़्ज़िन जो कम हय्या अलस सलाह जी तरफ दावत ॾियणा, मुअज़्ज़िन जो कम हय्या अलल फलाह जी तरफ दावत ॾियणा। मुअज़्ज़िन अमल जी तरफ दावत थो ॾे 5 वक्त। ड्रिब बेहर शाह जा गैरतमंद मुसलमानों, मुझियूं अमड़ियूं भेनरियूं ऐं न्याणियों, अमल रब जी बारगाह में ओसिताईं क़बूल न आहे जेसिताईं अक़ीदो दुरुस्त न आहे। ज़िम्मेदारी सां ॻाल्हायां थो, उलमा इकराम मौजूद है। अमल रब जी बारगाह में ओसिताईं क़बूल कोन्हे जेसिताईं अक़ीदो दुरुस्त न आहे। अक़ीदो दुरुस्त हूंदो अमल रब जी बारगाह में क़बूल थींदो। जेकॾहिं अक़ीदो दुरुस्त न आहे, केॾो बि वॾो तहजुद गुज़ार छो न हुजे, नमाज जो पाबंद छो न हुजे, सोम सलात जो पाबंद छो न हुजे, जेकॾहिं अक़ीदे में खोट आहे, अक़ीदो मुतज़लज़ल आहे, अक़ीदो दुरुस्त न आहे, अमल रब जी बारगाह में क़बूल न आहे। मुअज़्ज़िन जो कम अमल जी तरफ दावत ॾियणा ऐं हिक आलिम जो कम अक़ीदे जी तरफ दावत ॾियणा। हे मदारिस जेके हर साल उलमाए कराम जी हिकड़ी जमे गफीर जमात के तैयार था कन, ये मदरसा दीन जा किला हिन, अक़ीदे जा मरकज हिन। हिनन मदरसन मां दीन जा उहे दाई पैदा थियन था जेका अक़ीदे जी दुरुस्तगी जी मेहनत कन था। अक़ीदो दुरुस्त थे तो अमल रब जी बारगाह में क़बूल थे। उन जे करे इन मदरसन जी अहमियत के समझो, मदरसन जी इफादियत के समझो। एकड़ो शख्स जेकरे अकीदो दुरुस्त तो करे, वो पंहिंजे आमाल के दुरुस्त तो करे, पर जेकरे हिकड़ी न्याणी पंहिंजो अकीदो दुरुस्त थी करे तो वह पूरे घर में पूरे खानदान जे अकीदे के दुरुस्तगी जे लाइ मेहनत थी करे। पूरे घर में जो हुआ पंहिंजनि बच्चन जे मथा मां जो अकीदो दुरुस्त हूंदो, औलाद जे अकीदे ते मेहनत कंदी, घर में मेहनत थी करे अकीदो दुरुस्त तो थे। अमल जी कबूलियत जे लाइ अक़ीदे जी दुरुस्तगी जरूरी है। ऐं अक़ीदो दुरुस्त मदारिस मां थे तो, हे मदारिस अक़ीदे जी दुरुस्तगी जे लाइ मेहनत कन था, हे आलिम ऐं बुजुर्ग तैयार कन था। उन जे करे जेकियूं न्याणियूं हर साल अल्हम्दुलिल्लाह हिन इदारे मां फारिग तहसील थी करे निकरन थियूं। ऐं ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त असांजी अंदरूनी सिंध जो वॾे में वॾो दीनी इदारो आहे।
कराची के छड़े करे पूरी सिंध में बना जो वडो मदरसो आ जाते वडी कसीर तादाद में न्याणियों मुसाफिर न्याणियों ज़ेर तालीम इन हर साल हितो साईं कलीमुल्लाह रहमतुल्लाह अलैहि जी कब्र के अल्लाह रब्बुल इज्जत जन्नत जे बागन में एकड़ो बाग बनाए उन जो खिदमत ने उन जी मेहनत उन जो लगायल पूदो आ ए हाणे उन जा जानशीन जेके उन के अगते वधाइण में पंजो किरदार अदा करे रहे हैं असां तमाम जी जिम्मेदारी भी है त असां इन मदरसन जा मुआविन बन जाऊं इन मदरसन से ताल्लुक रखूं ए पंजन बच्चन के भी असां इन मदरसन में दाखिल करायूं अकीदो दुरुस्त थींदो त इन जा अमल दुरुस्त थींदा अमल दुरुस्त थींदा त रब जी बारगाह में कबूल थींदा त पो दुनिया में भी कामयाबी आखिरत में भी कामयाबी मिली अकीदो दुरुस्त थींदो सीने में अल्लाह रब्बुल इज्जत जी ए अल्लाह जे रसूल जी मोहब्बत जिंदा थींदी कुरान मजीद जी आयत मा जादो तिलावत कियम अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए तो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह ईमान वारो जेकॾहिं अल्लाह जी मोहब्बत चाहियो था फत्तबिऊनी मुझे महबूब जी ताबेदारी क्यों उन जी इताअत क्यों युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह रब्बुल इज्जत तव्हां सां मोहब्बत करो अल्लाह जी मोहब्बत असां सभिनी खे खपे थी अब चाचा खपे थी ना अल्लाह जी मोहब्बत खपे थी नथी खपे सभिनी खे खपे थी ना अल्लाह जी मोहब्बत कीअं मिलंदी फरमाई फत्तबिऊनी इत्तिबा कयो ताबेदारी कयो हिकड़ी जाइ ते अतीउल्लाह व अतीउर रसूल अल्लाह जी भी इताअत कयो अल्लाह जे महबूब जी भी इताअत कयो बी जाइ ते फत्तबिऊनी मुझे महबूब जी ताबेदारी कयो उन जे नक्श कदम जे मुताबिक जिंदगी बसर कयो मुझो महबूब जिए उथे थो ये उठो मुझो महबूब जो अंदाज सिखारे थो इन अंदाज के अपनायो मुझे महबूब जी कलमो पढ़ियो ये कलमो पढ़ो मुझे महबूब जी आजान दियारी उ आजान दियो मुझे महबूब जी तकबीर चबराई उ तकबीर चो मुझे महबूब जी नमाज पढ़न सिखारी ये नमाज पढ़ो मुझे महबूब जी जिक्र कयो ये जिक्र कयो मुझे महबूब जी खैर खैरात कई ये खैर खैरात कयो मुझे महबूब जी अल्लाह रब्बुल इज्जत की बारगाह में पंजो नजर न्याज दिनो ये दियो जी मुझे महबूब तरबियत कई मुझे महबूब जिंदगी बसर कई उई जिंदगी बसर कयो फत्तबिऊनी ताबेदारी करनी है अल्लाह जे महबूब जी इताअत करनी है अल्लाह जे महबूब जी नक्श कदम अपनाइणो है अल्लाह जे महबूब जो ऐ रस्तो वठणो है अल्लाह जे महबूब वारो जी अल्लाह जे महबूब रस्तो सिखारियो उन रस्ते जे मुताबिक हलंदा से अल्लाह रब्बुल इज्जत जी मोहब्बत मिली पवंदी अल्लाह जी असा जे मथा रहमत जो नुज़ूल थी पवंदो अल्लाह जी बरकतुन जे हिसार में अची वेंदा से मां कुर्बान वञा आका जी मोहब्बत ता मां कुर्बान वञा हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे इन मोहब्बत जे अंदाज ता मेराज वारी रात भी जने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी बारगाह में पहुंचन था अल्लाह चो तो मुझा महबूब छा खणी आयो मुझी दरबार में आयो मुझी बारगाह में आयो छा खणी आयो महबूब तो चे रब्बा बियो कुछ त नाए मां वट बी का शे त कोने उहो ही खणी आयो आया जेको तू मुझे सीने ते नाजिल कयो जे शे जे ला तू मुके कायनात में मबूस कयो उहो ही तौहीद जो पैगाम उहा ही तौहीद जी दावत आ अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु लिल्लाहि वत्तय्यिबातु लिल्लाह रब्बा मां मोहम्मद करीम वट बी का शे कोने मां मोहम्मद करीम जी हर शे तोजे लाया मां मोहम्मद करीम जी नमाज तोजे लाए मां मोहम्मद करीम जी आजान तोजे लाए मां मोहम्मद करीम जी तकबीर तोजे लाए मां मोहम्मद करीम जो सजदो रब तोजे लाए मां जो रुकू तोजे लाए मुझो जिक्र तोजे लाए मुझी दुआ तोजे लाए मां मोहम्मद करीम जी इबादत तोजे लाए मां मोहम्मद करीम जी हर शे रब तोजे लाए मुझो खैर खैरात रब तोजे नाले ते मुझो नजर नियाज रब तोजे नाले ते मुझी हर शे तोजे लाया मक्के जी फारान जबल जी चोटी ते चढ़ी कुफार मक्का के गड करे कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफलिहून जो नारो लगायो रब्बा तोजे लाए मक्के जी सरजमीन खां तौहीद जी दावत जो पैगाम शुरू कयो रब तोजे लाए ताइफ के सरजमीन थे पंहिंजे सीने ते पत्थर बर्दाश्त करे खून वहाईंदुम रब तुझी अजमत जिलाए तुझी तौहीद जिलाए तुझी वडाई ए किबरियाई जिलाए मक्के जे दारे अरकम का वठी करे मदीने जी तरफ
हिजरत कंदुम रब तुझे लाए वादी शाब बिन अबी तालिब में महसूर थिंदुम रब तुझे लाए पंहिंजे सीने ते ओझरियूं बर्दाश्त कंदुम रब तुझे लाए मदीने जी सरजमीन ते पहुंची करे बदर जे मैदान में शरीक थिंदुम रब तुझी वडाई जे लाए उहद जे मैदान ते शरीक थिंदुम रब तुझी वडाई जे लाए खंदक खोड़ींदुम रब तुझे अजमत जे लाए हर शे रब तुझे लाया मां मोहम्मद करीम जी हर एक शे रब तुझे लाया तोखा सवाए काशे कोने मां मोहम्मद करीम जी जानी इबादत पे तुझे लाए माली इबादत पे तुझे लाए बदनी इबादत पे तुझे लाए कोली इबादत पे तुझे लाए रब्बा अज मेराज वारी रात बुराक सवारी ते चढ़ी आयम तुझे लाए हिजरत वारी रात सिद्दीक अकबर जे कुल्हन ते सवार थींदुम रब तुझे लाए हर शे तुझे लाया आका मेराज वारी रात अल्लाह जी वडाई बयान करे अल्लाह जी तौहीद बयान करे इहो असां क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि खे पैगाम ॾिनो अक़ीदो दुरुस्त हूंदो अक़ीदो तौहीद वारो हूंदो अक़ीदो मोहब्बत वारो हूंदो अमल रब जी बारगाह में क़बूल थींदो ऐं जॾहिं अमल रब जी बारगाह में क़बूल थींदो त पोइ दुनिया में भी कामयाबी त आख़िरत में भी मां चुम त अक़ीदे जी दुरुस्तगी जी मेहनत इन्हनि मदारिस में थी हे उलमा इकराम तव्हांखे ॿुधाईंदा त अक़ीदो कीअं दुरुस्त करणो हुजूर असां मोहब्बत जो अंदाज हुजूर असां ताबेदारी वारो अंदाज जेको तव्हां असां खे अपनाइणो आहे वो जेकॾहिं सबक ऐं दर्स मिलंदो हिननि उलमा इकराम जी सोबत में फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह मुझे महबूब जी ताबेदारी कयो इत्तबा कयो हुन जे नक्शे कदम ते हलो फत्तबिऊनी ताबेदारी का वरतला इताअत ऐं ताबेदारी में फर्क आ इताअत ऐं ताबेदारी में फर्क आ इताअत चइबो हुक्म जी पासदारी करण मां तव्हां खे चवां उथी बीहो तव्हां उथी बीठो इहा इताअत थी मां चवां वेही रहो तव्हां वेही रहो इहा इताअत थी वई मां चवां मानी खाओ खाधव इहा इताअत थी वई ताबेदारी इनखे चइबो आहे तव्हां मूंखे जीअं ॾिठो उहो कयो इहा ताबेदारी आहे सहाबा हुजूर जी मोहब्बत में ताबेदारी करे ॾेखारी सहाबा हुजूर जी मोहब्बत में वो अंदाज अपनाए ॾेखारियो जेको अंदाज अपनाइणो हो मां कुर्बान वञा सहाबा जो उन अंदाज था जनाब सालिम बिन अब्दुल्लाह बिन उमर रिवायत बयान थो करे जनाब उकबा बिन आमिर रिवायत थो करे त मां सालिम बिन अब्दुल्लाह बिन उमर खे असां हिकड़े सफर ते हुयासे रेगिस्तान में हुयासे मैदान ते हलूं पया हर एक जाइ ते जनाब सालिम बिन अब्दुल्लाह बिन उमर कुछ निशानियों तलाश पियो करे ऐं वो निशानियों ॾिसी करे उन जाइ ते वेहे पयो बरकातु नफिल बि पढ़े वरी अॻिते हले पयो पुछा करण वारनि पुछा कई सालिम बिन अब्दुल्लाह खां छा माजरा है सफर ते हलूं था तव्हां काशे ॻोल्हियो था निशानियों तलाश करे तव्हां उन जाइ ते लहो था बरकातु नमाज पढ़ो था इन जो सबब छा है सालिम बिन अब्दुल्लाह जवाब ॾिनो मां पंहिंजे पी अब्दुल्लाह सां गॾु इन ई सफ़र ते हुयुमि मां ॾिठुमि त मुंहिंजो बाबो अब्दुल्लाह बिन उमर इन ई रस्ते ते निशानियूं तलाश पियो करे जंहिं जंहिं जाइ ते मां निमाज़ पढ़ी इन्हनि मक़ामात ते मुंहिंजे बाबे अब्दुल्लाह लही करे बरकातु निमाज़ पढ़ी ही मां पंहिंजे बाबे अब्दुल्लाह खां इहो ई सवाल कयो हो छा माजरा है तव्हां ईअं ई निशानियूं तलाश कयो था मुंहिंजे बाबे अब्दुल्लाह जवाब ॾिनो त मां पंहिंजे पी जनाब उमर सां गॾु सफ़र ते हुउमि मां ॾिठुमि त जनाब उमर इन रस्ते ते जॾहिं हले पियो निशानियूं तलाश करे नमाज़ पियो पढ़े मां सवाल कयो जनाब उमर पंहिंजे पी खां त छा माजरा है हज़रत उमर जवाब ॾिनो त मां जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकड़े दफ़े इन रस्ते तां गुज़र कयुमि इन्हनि मक़ामात ते मुंहिंजे महबूब सवारी बिहारे करे नमाज़ पढ़ी ही मां उमर पंहिंजे महबूब जी इत्तबा थो कयां जंहिं रस्ते तां मुंहिंजो महबूब गुज़रियो अॼु उमर उन रस्ते तां गुज़रे थो जंहिं रस्ते ते मुझे महबूब सवारी बिहारी फत्तबिऊनी मां उमर पंहिंजे महबूब जी ताबेदारी तो क्या उते सवारी बिहारे बरकातु नमाज तो पढ़ा ताबेदारी जो अंदाज यो हो नस्ल दर नस्ल सहाबा हुजूर जी ईअं ई ताबेदारी कंदा हा ऐं सालिम बिन अब्दुल्लाह पंहिंजे ॾाॾे खां वठी करे उन ताबेदारी वारे रस्ते खे अपनाए पियो जंहिं रस्ते तां आका गुज़रिया उन रस्ते तां गुज़रन पिया जंहिं रस्ते ते आका नमाज तो पढ़े उन रस्ते ते बीह करे नमाज पढ़नि था ताबेदारी जो अंदाज तोखे सिखणो आहे सहाबा जी जिंदगी ते नज़र कर तोखे ताबेदारी जो अंदाज नज़र ईंदो मां कुर्बान वञा हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद तां हिकड़े दफ़े मस्जिद नबवी अचे पियो ॿाहिरि हुया घणो परते हो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद नबवी जे मिंबर ते खुतबो इरशाद करे रहा हा सहाबी मौजूद हा मस्जिद जे अंदर को
शख्स उठी बिठो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वेही रह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मिंबर ता वेही करे चयो वेही पी करे चयो वेही रह जनाब अब्दुल्लाह इब्न मसूद बाहिर हो आवाज कनन ते पयो उते चपलिन ते रस्ते ते वेही रहियो अंदाज ताबेदारी जियो हो हुजूर जो कनन ते आवाज पयो वेही रहियो हिकिड़ो बदू सहाबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में अचे थो इन हालत में अचे पियो तो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गिरेबान मुबारक खुलियल हो हे गिरेबान खुलियल हो सहाबी फरमाए थो उन सहाबी सजी जिंदगी पंहिंजो गिरेबान खुलियल रखियो छो कि मां पंहिंजे महबूब खे इन अंदाज में ॾिठो हो उन जो गिरेबान खुलियल हो सजी जिंदगी गिरेबान खुलियल रहियो फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह ताबेदारी जो अंदाज जेकरे तव्हां खे अपनाइणो आहे हुजूर जे सहाबा जे जिंदगी ते नजर करणी पवंदी सहाबा जी जिंदगी जे मुताबिक पंहिंजी जिंदगी गुजारणी पवंदी फत्तबिऊनी हुजूर जी ताबेदारी वारे रस्ते ते हली पवंदासे जॾहिं आका जी ताबेदारी कंदासे युहब्बुकुमुल्लाह अल्लाह जी मोहब्बत मिली वेंदी अल्लाह जी मोहब्बत मिली वई दुनिया में भी कामयाबी मिली वेंदी आखिरत में भी कामयाबी मिली वेंदी मां चयम त मुअज्जिन जो कम अमल जी तरफ दावत ॾियणा आलिम जो कम अकीदे जी तरफ दावत ॾियणा अकीदो पुख्तो तॾहिं थींदो जॾहिं दिल में आका जी मोहब्बत हूंदी आका जी ताबेदारी हूंदी दिल में अकीदो मजबूत थींदो ऐं जॾहिं अकीदो मजबूत थींदो त पोइ अमल रब जी बारगाह में कामयाब थी वेंदो हे इज्तिमाआत तवज्जो खपे साथन हे इज्तिमाआत इन जे करे मुनक़िद किया वेंदा आहिनि त उलमा इकराम अचन अवां जे आॾो तौहीद जूं सदाऊं बुलंद कन हुजूर जे सीरत सुन्नत जे रस्ते जूं सदाऊं बुलंद कन त असां जे दिल में भी अकीदो पुख्तो थी पए ऐं अकीदे जी पुख्तगी जा मराकिज़ हे मदारिस हिन हिनन मदारिस जी वॾी तारीख़ आहे हिनन मदारिस जूं वॾियूं कुर्बानियूं हिन हिनन मदारिस जी वॾी दास्तान आहे जेका दास्तान जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सरपरस्ती में जनाब रसूलुल्लाह जे एहतिमाम में दारे अरकम का हुआ दास्तान शुरू थी थे असहाब सुफ़ा जे चबूतरे थे वो मदरसो हले थो हे मदरसो मां दारे अरकम ते नजर थो क्या दारे अरकम जो मदरसो भी गरीब यतीम मिस्कीन तालिबन सा भरियल हो दारे अरकम जे मदरसे में भी पढ़ण वाला तालिब ये गुजर सफर थे मानी अची ॾेई वेंदा हा सहाबी उहा मानी खाईंदा हा मां जॾहिं नजर थो क्या असहाब सुफ़ा जे मदरसे थे असहाब सुफ़ा जे मदरसे में पढ़ण वाला तालिब भी गरीब यतीम मिस्कीन हा पेट ते पत्थर बधी करे उन्हनि दीन जी तालीम हासिल कई ऐं उहे भी मानी ई खाईंदा हा सहाबी खारकू खणी ईंदा हा असहाब सुफ़ा जे चबूतरे जे ॿाहिरां वण में टंगे वेंदा हा उहे खारकू पटे करे खाई करे गुज़र सफ़र कंदा हा को मानी जो गबो ॾेई वेंदो हो पेट में विझंदा हा कुझु हूंदो हो तॾहिं भी दीन जी तालीम हासिल पई थे कुझु न हो तॾहिं भी दीन जी तालीम हासिल पई थे इहे मदरसनि जी दास्तान दारे अरकम खां हली असहाब सुफ़ा खां हली दारुल उलूम देवबंद ताईं पहुचे थी मुंहिंजा असलाफ अकाबिर दारुल उलूम देवबंद जी सरजमीन ते तारीख़ गवाह है मुंहिंजे अकाबिर असलाफ अकीदे जी दावत ॾिनी दारुल उलूम देवबंद जी सरजमीन तां अकीदे जी दावत शुरू थी मुंहिंजे असलाफ क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहून जो नारो जेको जनाब रसूलुल्लाह फारान जबल जी चोटी तां बुलंद कयो उहो ई नारो दारुल उलूम देवबंद जी सरजमीन तां शेखुल हिंद बुलंद कयो शेखुल इस्लाम बुलंद कयो माल्टा जी जेल में कैद थी करे शेखुल हिंद पंहिंजे उन अकीदे जी दावत खे आम कयो ला इलाहा इल्लल्लाह जे नारे खे आम कयो मुंहिंजा अकाबिर कल भी कुफर जे आॾो मैदान ते बीठा रहिया डठियल अंदाज में बीठा रहिया मदारिस जी चौकीदारी कंदा रहिया मदारिस जो दिफ़ा कंदा रहिया कल भी दारुल उलूम देवबंद जी सरजमीन तां मुंहिंजे असलाफ ऐं अकाबिर हिननि मदारिस जी पुख्तगी जे लाइ मदारिस जी हिफ़ाज़त जे लाइ मदारिस जी मज़बूती जे लाइ महिनत कई ऐं अॼु भी पाकिस्तान जी सरजमीन ते हे मदारिस ईअं ई पंहिंजे वजूद में आहिनि ईअं ई दीन जी दावत आम करे रहिया आहिनि ऐं अॼु जे ज़माने में भी जॾहिं मदारिस जे मथां को ॾुखियो वक़्तु थो अचे इहे ई उलमाए देवबंद जा नुमाइंदा उलमाए देवबंद जे सरखेल जमात जा इहे ई नुमाइंदा काइद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान जी क़यादत में मदारिस जे पोयां बांह ॿेली थी करे बीहनि था मदारिस जे हिफ़ाज़त जे लाइ मैदान ते बीठा आहिनि अवां जे मथां ज़िम्मेदारी आहे अवां भी इन्हनि मदारिस जे इन मुआविनी जेकी ज़िम्मेदारी अवां जे मथां आहे उनखे पूरो कयो मदारिस जो ताउन कयो मदारिस जा बांह ॿेली थियो मदारिस के मजबूत कयो रब मोहम्मद जो कसम मदरसा मजबूत हूंदा अकीदो
अकीदो मजबूत हूंदो रब मोहम्मद जो कसम जेस ताईं मदरसा हिन रूए ज़मीन ते आहिन हिनन मदारिस मां हक जा हेड़ा आलिम पैदा थी करे अकीदे जी दावत के आम करने जे लाए पूरे पाकिस्तान जे कुंड कुर्स में वनी करे पंहिंजो पैगाम पहुंचाइन था अकीदे जी दावत के आम कन था फिक्र देन था अयवा जे अकायद जी दुरुस्तगी जे लाए मेहनत कन था अमल जी कामयाबी अकीदे सा मजबूत आ अकीदे जी कामयाबी उलमा साहे ऐं उलमा जो ताल्लुक मदारिस साहे हाने अवा जे मथा जिम्मेदारी छड़े तो वना अवा के केड़े रस्ते के अपनाइणो आ मदारिस जा बांबेली थी बींदो कामयाब थी विंदो मदारिस जा मुआविन थींदो कामयाब थी विंदो इन बहराड़ी जे हेड़े गोठ में इन हेड़े माहौल में मां सलाम पेश कयो थो इन मदरसे जे मोहतमिम के इन जी इंतजामिया के जिन हिन हेड़े माहौल में हेड़े गोठ में हेड़ो वडो दीनी इदारो कायम करे वो पंजू मेहनतू कन था हाने असां तवा जे मथा में जिम्मेदारी आ कुछ असां भी इनन जा बां बेली थियो इनन जा मुआविन बन जाऊं ए असां भी पंजन बच्चन के दीन जो आलिम बनायो ए इंशाल्लाह जेस ताईं मदरसा आहिन इंशाल्लाह अकीदो मजबूत थींदो रहंदो अकीदो मजबूत थींदो अमलन जी कामयाबी जी जमानत मिली पवंदी ए हिते भी अल्लाह रब्बुल इज्जत असां का राजी थींदो आखिरत में भी राजी थींदो मां जेको चयुम अल्लाह रब्बुल इज्जत मंजूर है मकबूल फरमाए आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।